ईसाले सवाब माना एड़ो कम जेको सवाब जो पर कन हिकड़ा पहुंचे वरी उन खे जंहिंजे लाइ कजे इहा कारीगिरी भी ॾिसे थो। अगलो जहान छॾे वियो नमाज पढ़ण जहिड़ो नाहे सवाब नमाज में, कुरान शरीफ जी तिलावत करण जहिड़ो नाहे सवाब कुरान जी तिलावत में, ज़बान चुरे ही नथी जो अल्लाह जो ज़िक्र करे दुरूद पढ़े जंहिंमें सवाब है, पैसा टको बि अंदर कोन्हे आंगुर नथी चुरे ख़ैरात काॾूं करे, जेके भी सवाब जा कम आहिनि उहे तॾहिं थींदा जॾहिं ज़िंदा हुजे। जेको जहान छॾे वञे उहो कीअं सवाब जो कम कंदो, हे मदीने जे घोट जे सदके महिरबानी आ पंहिंजी उम्मत खे अहिड़ो रस्तो ॾिनई उम्मती सवाब जो कम करे दुआ घुरे सवाब बिलियूं टुथ थी उन वटि क़बर में पहुचे। बिलियूं टुथ बि त थिए थो जे असांजा पैसा इस्लामाबाद में को मोकले तो धू असांजे फोन में कर जड़े नंबर ते मोकले 100 फोनूं खणी वठायो कंहिंजी फोन में न वेंदा जंहिं मोकले उन जी फोन में वेंदा। मदीने जे घोट में अहिड़ो ॾिसो आहे हीअं जो उहो कम करे दुआ घुरे तरफ़ सवाब उनखे त उन जी क़बर में चए थो अल्लाह ताला ये सआदत बख्शे। सआदत सदबो आ भाग वारे कम ऐं अल्लाह ॾींदो आहे। अल्लाह ताला ये सआदत बख्शे कड़ी सरकारे दो आलम की मोहब्बत बख्शे। एड़े महबूब जी मोहब्बत खपे न जहान छॾे वियो उम्मती करे कुछ न थो सके क़ब्र में बि रब खां फ़ाइदो वठण जो तरीक़ो थो ॾसे। इल्ताफ इनायत मुझे रहमत बख्शे फिर मेरी अकीदत को इताअत बख्शे। चए तो महबूब सां मोहब्बत अकीदत जो मिले तो उन सां गॾु फर्मा बरदारी भी ॾे। जिन पर तेरी रहमत होई नाज़िल या रब उन राहबरों की मुझे उल्फत बख्शे। मां सम्झा थो तव्हां न सम्झी आहे ॻाल्हि तॾहिं सुभाणे अल्लाह न था कयो। चए थो त उहे मुड़स उहे राहबर जन्नते तुंहिंजी रहमत नाज़िल थी आहे यानी वली कामिल मुर्शिद सालेह बाना उन्हनि सां बि मूंखे सिक ॾे छो त उन्हनि सां सिक थींदी तॾहिं त कमु थींदो न। ख्वाहिश है नदीम अपनी तो ये सरकार मदीना की शफाअत बख्शे। बिरादरान इस्लाम अल्लाह ताला इन महफिल के कबूल फरमाए। ईसाले सवाब जी महफिल आ। हिकिड़े आशिक चयो आ त न सदा बुलबुल बाग़े होसी न सदा बुलबुल बाग़े होसी नवल सदा मौज बहारा न को सदा मापियो हुस्न न को हुस्न जवानी न को संगत यारा।
चए थो हे जेके दुनिया जो नक्शो चिटियो अथई दुनिया जूं ॻाल्हियूं आशिक़ सम्झाए थो त जीअं बाग़ ख़िज़ा में उजड़ी वेंदो आहे दरियाह सियारे में वीचारा माठीना थी वेंदा आहिनि ईअं चए थो हे संगत न हूंदी पीउ माउ बि सदाईं न हूंदा यार बि सदाईं न हूंदा ऐं हुस्न जवानी बि न हूंदी छा थींदो हिकिड़े ॾींहुं हिन दुनिया खे छॾिणो आहे वञी क़ब्र में पवणो आहे मुंहिंजे सुहिणे आका मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मैयत खे माण्हू मरी वञे वेचारियूं कफन पारायूं जनाज़ो पढ़ियूं हाणे हुनखे क़ब्र में दफ़नाए आया मिट्टी विझी आया अंदर छा थो थिए ख़बर कान्हे पर महबूबन खे ख़बर आहे मदीने जे साईं खे अल्लाह इहो इल्म ग़ैब जो ॾिनो आहे पाण फरमाइनि था रब जा ॿ मलाइक ईंदसि मुनकर नकीर इते सोच हर मैयत ॾे ईंदा आहिनि हर क़ब्र में ईंदा आहिनि हज़ारे क़ब्रूं आहिनि सॼी दुनिया में हज़ारे माण्हू मरनि था इहे मुनकर नकीर हिकिड़े ई वक़्त में उन्हनि मोलनि वटि पहुचनि था त पोइ मदीने जो घोट जेको मलाइकनि जो बि मुर्शिद आहे उहो हिकिड़े वक़्त में छो हाज़ुर नथा अची सघनि मुनकर नकीर बि मखलूक आहे अल्लाह जी मखलूक आहे उहे एॾे पावर रखनि था हिकिड़े वक़्त में हज़ारे क़ब्रनि में अची सघनि था मदीने जो घोट त काइनात जो मुर्शिद आहे वणनि जो मुर्शिद आहे पथरनि जो मुर्शिद आहे सुका भुंड उन लाइ रोअनि पथर उनजे हुकुम ते पाणी मां उतरी अचनि वण पाड़ूं पटिजी अचनि मलाइक दीदार लाइ अचनि त पोइ इहो महबूब हिकिड़े ई वक़्त में छो नथो पहुची सघे पहुची था सघनि पर इते हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां असां अहले सुन्नत वल जमायत वारा चवंदा आहियूं सरकार हाज़ुर नाज़ुर हिन त पोइ के माण्हू चवंदा आहिनि तव्हां जेकॾहिं हाज़ुर नाज़ुर था मञो त महबूबन मके मां मदीने हिजरत छो कई सम्झो था न सुणो हाँ तव्हां को सुभाणे ला कंदा वञो तव्हांखे सवाबु थींदो मके मां मदीने शरीफ़ हिजरत छो फरमाई हाज़ुर नाज़ुर हाथ उते बि हुजनि हा या मेराज ते छो विया हाज़ुर नाज़ुर हाथ छो वञिणो पइजी वियो या जेको आहे सरकार खां पोइ महबूब जा ख़लीफ़ा छो थिया छो त जॾहिं हाज़ुर नाज़ुर हा सदन जे हूंदे ख़लीफ़े जो कहिड़ो कमु हाणे इते यादि कयो हिजरत करणु मेराज फरमाइणु हिजरत फरमाइणु खिलाफत जा अहकाम जारी फरमाइणु इहे जिस्मानियत जे एतबार सां आहिनि ऐं पेशमामत इमामत इहे जिस्मनि सां आहिनि जिस्म रूह जिस्म गॾु हुजनि पर मदीने जे साईं जो हाज़ुर नाज़ुर हुजणु रूहानियत जे एतबार सां आहे रूहानियत जे एतबार सां आहे याने हिकिड़ो त हाज़ुर नाज़ुर आहे त उहा ज़ात पंहिंजे वजूद सां गॾु हर जॻह मौजूद हुजे पर जेकॾहिं ॿियो इहो आहे उहा ज़ात ऐं उनजो जेको वजूद आहे भले हिकिड़े जॻह हुजे पर उनजी नज़र ऐं इल्म हर शइ ते हुजे हाणे सुभाणे ला कर त मिसाल ॾियां
सेटेलाइट हया अथव न मथे ये माण्हू न ठाहिया आहिनि इंसानी अकुल आहे बीठो मथे आहे दुनिया ते नज़र कयूं वेठो आहे हिकिड़ी जाइ ते पोइ भले मदीने जो साईं हिकु जाइ ते हुजे पर हर शइ ते संदन जी नज़र आहे पर हिकिड़ी ॻाल्हि यादि कर इहो बि तसरुफ़ ख़ुदा ॾिनो अथनि त पंहिंजे ज़ात ऐं वजूद मुबारक सां जाथे बि ज़ाहिर थियनि त थी था सघनि बहरहाल मां जेका ॻाल्हि पे कई मां जेको बयान पे कयो सो इहो पे कयो त पाण फरमायूं क़ब्र जे अंदर ॿ फ़रिश्ता ईंदा आहिनि मुनकर नकीर सॼा वेंदा आहिनि उहे अची उन मोल खे उन मैयत खे उन जे रूह खे मोटायो वेंदो आहे पोइ पुछंदा अथसि ॾे हवालो मर रब्बुक तुंहिंजो रब केरु आहे सुभान अल्लाह कयो ये पोया भी ढरा ढरा साथी सुभान अल्लाह कयो मां सुभान अल्लाह जो व्यक्ति सवाब ॿुधायां थो अबा जंहिं खां पुछंदे रब केरु थी दहरियो सो न हुजे मुल्हिद सो न हुजे बाक़ी सभु चवंदा रब हाँ दहरिया मुल्हिद वरी चवंदा त न पाण ई थो कमु हले किथे आहे रब पोइ हज़रत इमाम अबू हनीफ़े साईं जे वक़्त में हिकिड़ो वॾो दहरियो ॻाल्हाइण जो वॾो चालाक हो पोइ उन इन ते जी बहस कयो सभिनी खे मुंझाए रखियईं अहिड़ो चालाक हुजे पोइ साईंअ खे घुरायूं त तूं अचु हिन सां बहस कर हिन निभागे खे वॾो इल्मु आहे वॾी ॼाण आहे वॾो ॻाल्हाइण जो टाकिंग पावर अथसि सभिनी खे मारियो थो वञे तूं बि वॾो आलिम आहे तूं ॻाल्हाएसि पाण फरमायूं फिलाणे ॾींहं ते बादशाह जे साम्हूं दरबार में मुनाज़रो आहे झेड़े में त ॻाल्हि हुई हिकिड़े पासे मुस्लमान ॿिए पासे दरिया उन ॾींहं ते दरबार सजी वई हज़ारे ख़ल्क़ अची वई इहो मुनाज़रो ॾिसण जे लाइ हाणे माण्हू वेठा आहिनि उहो दहरियो आलिम बि वेठो आहे इंतज़ार में वेठा आहिनि ॾिसण सां वेठा हज़रत अबू हनीफ़ा साईं ज़ाहिर ई कोन्हनि इंतज़ार कंदे कंदे मिसाल जी ॻाल्हि आहे 9 बजे जीअं अॼु मुंहिंजे डायरी ते जलसो लिखियलु हो 9 बजे फ़क़ीरनि वटि भुल थी वई 12-1 बजे वरी रस्ते में फोन आई त मां ॾसियो मान अबा मां 10 बजे पुॼी वेंदोमांव त असां पुॼी वियासीं त असांजो लाउड ज़ाहिर ई कोन जेके वेठा उन्हनि खे ख़बर आहे हाणे साईं लाउड अचे त वाइज़ थियनि न ईअं साईं ख़ल्क़ पुॼी वई सभु पुॼी विया साईं अबू हनीफ़ा साईं ज़ाहिर ई कोन अरे हेॾो वॾो आलिम हेॾी वॾी ॻाल्हि आयो ई कोन्हे किथे आहे देर सां साईं आयो सभिनी जो साईं तूं हे मुनाज़रो करणु बहस करणु हे करणु तूं ज़ाहिर ई कोन्हे चए साईं बसि ॾाढी ॻाल्हि थी आहे हैरत जहिड़ी ॻाल्हि थी आहे मां छा कयां कहिड़ी ॻाल्हि थी आहे विच में हो वाह ॿेड़ी हूंदी चए साईं हीअं जो दरिया ते अचां त ॿेड़ी कान्हे बीठो आहियां सभु ॿेड़ियूं हुन पर जन अचनि ॾाढी देरि थी वई मां चयो बादशाह कावड़बो दहरियो चवंदो भॼी वियो न आयो मां बेवस ईअं बीठो हुजां त ओचिते हीअं हिकिड़ो वण ज़ाहिर थियो वरी वण उहो कटियो उते जो उते ॿेड़ी ठही वई उन ॿेड़ी में हिकिड़ो माण्हू बीह वियो मूंखे चई अचु त मां तोखे खणी परी भिक पहुचायां वरी ॻाल्हि आहे न मुसलमाननि वाह वाह कई दहरे चयो त इहो कहिड़ो कूड़ थो हणे केॾो वॾो आलिम आहे केॾी ग़लति ॻाल्हि थो करे इहो कीअं पाण ई वण पैदा थियो कीअं वरी यकदमि ॿेड़ी ठही वई वरी उन में मुहाणो बि अची वियो तोखे खणी पार बि पुॼायूं तो जहिड़े जाहिल सां बहस न कंदुसि तूं सची ॻाल्हि नथो करे पाण फरमायूं सची ॿुधाए भला हिकिड़े वक़्त में वण पैदा न थींदो ॿेड़ी बि न ठहंदी चयईं न ठहंदी चयईं बेवकूफ़ जॾहिं हिकिड़ी ॿेड़ी बि पाण ई नथी ठही सघे त ज़मीन आसमान जेॾो जहान पाण ई कीअं ठही वियो
इनखे भी तो को ठाहिण वारो आहे न। मदीने जो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त मलाइक पहिरियों सवाल कंदुसि त रब कहिड़ो अथी। रब केरु थी, यानी पैदा करण वारो केरु थी, पालण वारो केरु थी, पालण वारो केरु थी। अल्लाह फरमाए थो रुगो तव्हांखे नथो पालियां, जेका समुंड में मखलूक आहे उनखे बि थो पालियां, जेके ज़मीन जे अंदरि कीड़ा मकोड़ा जीत उन्हनि खे बि थो पालियां, जेके फिज़ा में पखी घुमंदा था वतन उन्हनि खे बि मां थो पालियां। तव्हां इन्हनि खे खाधा नथा पहुचायो, तव्हांखे कहिड़ी ख़बर त इहे छा खाईंदा, किथे वेठा आहिनि। अल्लाह फरमाए थो मूंखे ख़बर आहे त रहण जी जाइ कहिड़ी अथसि, छा खाईंदो। इहा ॻाल्हि सची लॻे थी नथी लॻे? तव्हां ॿियनि खे चयो ककड़ जे पखियुनि खे खाराईंदा आहियो, रोज़ सुबुह जो दाणा न खणी ईंदा आहियो। ज़मीन जे अंदरि जेके नांग कुआ जीत कीड़ा मकोड़ा किवलियूं उन्हनि खे खाराईंदा आहिनि। अलाह त खाराईंदो आहे न। भला अमड़ जे पेट में अलाह कम कया पालण वारो पोइ जंहिंजो रब हूंदो, जंहिंखे पक आहे त मुंहिंजो रब सभ खे पालण वारो आहे, उहो चोरी करे पाण खे खाईंदो, धाड़ो हणी खाईंदो, ठगी करे खाईंदो, व्याज वठी खाईंदो न खाईंदो। उनखे ख़बर आहे त मुंहिंजो रब वेठो आहे पालण वारो, कमु उहो कंदुसि जेको ॾसियो अथई, उनखे सरबो आहे मुस्लमान। चोरियूं फुरूं ठगियूं धाड़ा मुस्लमान जो कमु नाहे। तुंहिंजो रब केरु आहे? पाण फरमाइनि था मोमिना मुस्लमाना ईमान सलामत क़ब्र में खणी वियो आहे त चवंदो मुंहिंजो रब अल्लाह आहे। इन ते सुवाल लॻो मुंहिंजो रब केरु आहे? अल्लाह। मुंहिंजो मुर्शिद कामिल हेड़ी गर्मी हुजे मस्जिद में आया, मशहूर वारा साईं मस्जिद में आया, गर्मी ॾाढी हुजे, फ़कीर जमायत हुजनि, हिकिड़ो तो अर्ज़ु करे घोर वञाए ॾाढी गर्मी आहे, जेकर मींहुं वसी। मुंहिंजे मुर्शिद कामिल फरमायोसि त अल्लाह साईं कंदो, अल्लाह साईं कंदो। अब कलाक ब गुज़रो मस्जिद में वेठा यासीं त अलाए काॾो झुड़ आया, मींहुं वसियो, ठाहू को वसियो, गर्मी जो ज़ोर ख़त्म थियो। पोइ मींहुं जो घणो वसियो त फ़कीरनि अर्ज़ु कयो साईं मींहुं चङड़ो वसी वियो आहे, गर्मी बि कुझु झकी थी आहे, भला जेकर मींहुं ख़त्म थिए पाण फरमायूं अल्लाह साईं कंदो। सुभाणे अल्लाह नथा कनि, अल्लाह साईं कंदो। अधु कलाक जे अंदरि मींहुं बंदि थी वियो। अल्लाह साईं सां राबतो हुजे त इहे ॻाल्हियूं अचनि न। अरे सुञा जॾहिं तो वटि अमल बि कोन्हनि त पोइ शाहूकारनि वटि वञनि जन वटि इहो अमल आहे न, पाण वटि न वरी सखियुनि वटि। मदीने जो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो ॿियो सुवाल कंदुसि त मां दीनुक, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे? अल्लाह साईं फरमाए थो इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। ओ दुनिया वारा ॿुधी छॾियो, तव्हांजे रब अल्लाह खे जेको दीन वणे थो सो इस्लाम आहे। अल्लाह के जेको दीन वणे थो, ईसाईयत भी थी वई आहे, यहूदियत भी थी वई आहे, ॿिया बि घणा दीन, 1,24,000 नबी आया, उहे दीन खयूं आया, उन्हनि दीन ॾसिया ख़ुदा जे तरफ़ खां आहे। पर जॾहिं मदीने जो घोट तशरीफ़ फरमा थियो, अल्लाह फरमायो क़यामत ताईं इहो दीन इस्लाम आहे ऐं रब खे हाणे इस्लाम वणे थो। इस्लाम जेको असांजो दीन आहे इहो ख़ुदा खे वणे थो। जेको बि इन दीन ते अमल कंदो ख़ुदा खे वणंदो। अॼु असां इन ते अमल छॾे विया आहियूं, तॾहिं असां जेको आहे ढरा थिया आहियूं।
हाणे तव्हांजो पंहिंजी कचहरी मचाईंदो वञो कुंड में पोयूं त कमु कीअं थींदो लाउड था हलनि अहिड़ा वाइज़ था हलनि तिते बि तव्हांजी कचहरी आहे त काॾे वञो अलाए दुकान जो मसइलो आहे अलाए ॿनी जो मसइलो आहे अलाए कंहिं वॾेरे जो मसइलो आहे चुप ई नथी अचे जवाननि खे न हिन महिल हे ॻाल्हियूं ॿुधबियूं सोना हे अल्लाह पाक जूं ॻाल्हियूं आहिनि हे मदीने जे साईं जूं ॻाल्हियूं आहिनि हे दीन जूं ॻाल्हियूं आहिनि इहो रुॻो मुंहिंजूं न आहिनि तव्हां जूं बि आहिनि हाणे इहो बि जवाबु ॾेई वियो तुंहिंजो दीन कहिड़ो आहे तुंहिंजो रब कहिड़ो आहे महबूब फरमाइनि था पोइ मुंहिंजी ज़ियारत कराए चवंदसि त हिन महबूब जे लाइ तूं छा चवंदो हुए ये 3 सुवाल है क़ब्र जे इम्तिहान जा 1500 साल अॻु में मदीने जे सोणे घोट पंहिंजी उम्मत खे परचो आउट करे ॾिनो आहे अॼु असांजे सिंध में त कापी आहे जंहिं माण्हुनि असांजी तइलीम खे तबाह करे छॾियो पर जिथे कापी कान्हे हाणे त उन ॾींहुं मूंखे राति तालबनि ॻाल्हि ॿुधाई त हिकिड़ी AI आई आहे चइसई हिकिड़ो सुवालु ॾसियोसि त हिकिड़े सेकंड में सभु जवाबु ॾेई थी छॾे त हे पर्चे में हे अथई इहा आई आहे छा ख़बर हूंदव तव्हांखे न हूंदी त कॉलेज जे शागिर्दनि खे त हूंदी त कंहिं बि पेपर जा सुवाल अॻु में ज़ाहिर थियनि उहो परचो कैंसिल उहो इम्तिहान कैंसिल त बाबा इम्तिहान छा जो आहे जेको पुछूं पिया सो उन्हनि खे जवाबु अॻे ॾसिया अथव छॾियो इन्हनि जे ज़हानत जो इम्तिहान वठूं इन्हनि जेको पढ़ियो आहे उन जो इम्तिहान वठूं इन्हनि जी महिनत जो इम्तिहान वठूं ॾिसूं त छा कयो अथऊं त हिननि खे न ॾसियो न तॾहिं इम्तिहान थींदो आहे क़ुर्बान वञा मदीने जे साईं अथऊं 1500 साल अॻु में पंहिंजी उम्मत खे क़ब्र जो परचो क़ब्र जा सुवाल ॾसे सॼा अथई अल्लाह साईं अॼु ॾींहुं ताईं मनसूख न कया आहिनि त महबूब इहो त मां क़ब्र में पुछंदोमान बाक़ी इम्तिहान छा जो आहे न अॼु ॾींहुं ताईं उहे सुवाल हलनि था मूंखे ॾस त केॾी भलाई आहे इहे ई सुवाल हलनि था अब तूं बि ॿुधे थो न या मां वेठो थो लाउड ते चवां इहे सुवाल हलनि था न यादि कयई हथ मथे न करे ॻाल्हि ॿुधे सुवाल यादि कयई न यादि कजांइ कम जा अथई छो त क़ब्र ॾे केरु बि हुजे वेंदो ओ वतायो फ़क़ीर पियो वञे इहे मजज़ूब फ़क़ीर हिननि जूं सम्झाइयूं ॾिठई त पहिरियों खयूं था अचनि आवाज़ छा थियो आहे चइसई ढगी आया मेंहा आया गाबो आया का बि शइ आहे चोरी करे विया हिन पहिरियों खयूं था वञूं चए छो था पहिरियों खणो मूंखे ख़बर आहे त चोर किथे वेठा आहिनि ॾाढा ख़ुशि थिया तकलीफ़ खां बची वियासीं को कुतो पहिरियों खणे हुनजा पैसा भरियूं को कुझु ॿियो थिए पहिरीं खे ख़र्च ॾियूं साईं वॾी महिरबानी कई फ़क़ीर अलाह ख़ुशि रखई वठी हल वठी अची धू क़ब्रिस्तान में वठी आयो हुननि ॾाढो ॾिठो हेॾे होॾे क़ब्रूं हिन ॿियो त कोई कोन्हे चएसई चोर किथे आहिनि चए भा अॻे पोइ हिते ईंदा काॾे वेंदा अॻे पोइ क़ब्र आहे उन जा हवाला ॿुध जेके मदीने जे साईं कढिया आहिनि बिरादरान इस्लाम मां ॻाल्हि कई त महबूबनि अॻु में सुवाल ॾसिया आहिनि हाणे सुवाल बि सरकार ॾसनि पोइ बि को तयारी न करे त मूंखे ॾस त इन जहिड़ो चंडो निभागो किथे हूंदो सही सुवाल त अॻु में मिलिया न इम्तिहान बि ईंदो हर कंहिंखे ख़बर आहे इहो ईंदो हाणे इहा सॼी ॻाल्हि अचे थी मयारे ज़िंदगी ते लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला अल्लाह फरमाए थो तुंहिंजी ज़िंदगी तुंहिंजो मौत ए इंसान मां पैदा कयो आहे छो पैदा कयो अथमि इन टेन्यूअर में इन वक़्त जे अंदरि ॾिसां लियब्लुवकुम तुंहिंजो इम्तिहान थो वठां केरु आहे भली पेट पाले भली दुनिया जी ज़िंदगी गुज़ारे पर मुंहिंजे हुक्म जे मुताबिक़ गुज़ारे सालिह अमल करे अल्लाह फरमाए थो ॾिसां त ईअं केरु थो करे मयारे ज़िंदगी असांजो कहिड़ो आहे
असांजो इहो आहे अबा को बंगलड़ो थिए कार थिए पैसड़ा हुजनि कारोबार भला हुजनि सुख जो गिर हुजे इन शइ खां इस्लाम झले ई कोन थो इस्लाम त ज़ोर थो ॾिए त कमाए वांदो न वे पर हलाल सां कमाए हलाल सां कमाए हलाल में खपा इसराफ भी न कर गुनाह में भी खर्च न कर हलाल सां कमाए इबादत थई हलाल में खपाए इबादत थई